बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जी त मोहम्मद उमर अब्दुल रशीद पाकिस्तान मुस्लिम लीग नून जा कैंडिडेट आहिनि। PS9 गढ़ी यासीन अवाम तमामु सुठी मोट ॾिनी आहे। उन्हनि जा असां निहायत शुक्रगुज़ार आहियूं ऐं उमेदु रखूं था त इंशाअल्लाह ताला 8 फरवरी ते शींहं खे ठप हणी असांखे कामयाबु कराईंदा। जीअं त असांजो क़ाइद मोहतरम नवाज़ शरीफ़ साहब अमन अमान ऐं ॿियनि तरक़ियाती कमनि में जदोजहद कंदो आहे। इंशाअल्लाह ताला असां बि गढ़ी यासीन जे अवाम सां हर पहलू ते कुल्हो कुल्हे में ॾेई गॾु हूंदासीं। उहो तरक़ियाती कम हुजनि, लाइट जो मसइलो हुजे, अमन अमान जो मसइलो हुजे, इंशाअल्लाह ताला उहो इन्हनि सां गॾिजी करे भाइरनि सां अवाम सां इंशाअल्लाह ताला हल कराईंदासीं। त असां गुज़ारिश था कयूं गढ़ी यासीन जे अवाम खे त महिरबानी करे 8 फरवरी ते पाकिस्तान मुस्लिम जे कैंडिडेट खे कामयाबु कराइनि।